अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि साण 2019 जो साल आहे साईं, ऐं 2019 में महरान टीवी इहा हमेशह कोशिशि कंदो आहे त तव्हांखे नवां प्रोग्राम ॾेखारिया वञनि जीअं तव्हां जेके दोस्त आहियो उहे असांजे प्रोग्रामनि मां लुत्फ़ अंदोज़ थियो। इहो सोचींदे जेको हीउ नओं प्रोग्राम शुरू कयो वियो आहे इहो ख़ालिसतन सिंधी फिल्मुनि जे हवाले सां असां शुरू कयो आहे। हाणे हिन में असां इहा कोशिशि कंदासीं त शुरू खां वठी आख़िर ताईं जेके बि सिंधी फिल्मूं ठहियूं, जेके बि सिंधी फिल्मुनि में जिन माण्हुनि कमु कयो, जिन जी कंट्रीब्यूशन हुई, ख़ासि करे असांजो जेको नौजवान तबिको आहे उनखे ॿुधाइणु चाहियूं था त जेके ॿियूं फिल्मूं ॾिसनि था उन सां गॾु सिंधी फिल्मुनि जो बि हिकिड़ो मक़ाम हो, हिकिड़ी तारीख़ पस मंज़र हैसियत रखे थी सिंधी फिल्म। तमामु बहितरीन फिल्मूं ठहियूं ऐं उन में साफ़ सुथरियूं फिल्मूं हूंदियूं हुयूं जंहिंमें सिंधी कल्चर जी बि अकासी कई वई ऐं सिंधी समाज खे बि उन्हनि नुमाया तौरु उन्हनि फिल्मुनि में ॾेखारियो वियो। बहरहाल असां वटि जेका मालूमात आहे, जेका वधि में वधि असांखे मालूमात मिली आहे उहा असीं तव्हां दोस्तनि जे साम्हूं शेयर कंदासीं ऐं आउं इहा ॻाल्हि कंदो वञुसि जेके दोस्त सिंधी फिल्मुनि जे हवाले सां जेको शौक़ु रखनि था, जिन वटि पंहिंजी लाइब्रेरी आहे, त महिरबानी करे टीवी ते असांजी ईमेल एड्रेस अचे पई ऐं असांजो टेलीफोन नंबर बि अचे थो त जेकॾहिं हुननि वटि का ॿी मालूमात आहे त उहा बि असां खां ज़रूरु शेयर कनि त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी, छाकाणि त असांजो मक़सदु जेको आहे सो पंहिंजे ईंदड़ नस्ल खे, छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त हींअर सिंधी फिल्मूं ठहनि कोन थियूं ऐं काफ़ी जेके असांजा नौजवान वॾा थिया आहिनि उन्हनि खे ख़बर ई कान्हे त का सिंधी फिल्म बि हुई, के सिंधी फिल्मुनि जूं बि के तारीख़ूं हुयूं, के सिंधी फिल्मूं बि सिनेमाउनि जूं रौनकूं थींदियूं हुयूं, रंगीनूं थींदियूं हुयूं। बहरहाल वधि खां वधि कोशिशि कंदासीं हिन प्रोग्राम में त जेके सिंधी फिल्मुनि में जेका बि शइ असांखे मिली आहे उहा तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश करियूं ऐं कोशिशि कंदासीं त असां कंहिं न कंहिं महिमान खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वठी ईंदासीं जेको अव्हांखे असांखां वधीक ॿुधाईंदो त सिंधी फिल्मुनि जी तारीख़ केतिरे क़दुरु वसी हुई, केतिरे क़दुरु पुराणी हुई। अॼु असांजो हीउ पहिरियों प्रोग्राम आहे त आउं जेको असांजो पहिरियों महिमान आहे पहिरें प्रोग्राम जो, उहो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। जेकॾहिं अदीब चवंदो त उहो नालो अची वेंदो, राइटर, स्टेज ते कंपेयरिंग ब्रॉडकास्टर, माना का बि शइ साईं खां लिकल कान्हे। मुंहिंजो मोहतरम साईं नसीर मिर्ज़ा साहब। सर अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? प्लीज़ सर। जी नसीर साहब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला। महिरबानी अशरफ, तव्हां जी जो तव्हां सिंधी फिल्म फ़नकार प्रोग्राम में जेको नए साल खां महिरां टेलीविज़न ते नओं प्रोग्राम शुरू थिए पियो, जी जी, बेहद ख़ुशी थी ऐं मुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु एज़ाज़ आहे त बावजूदि इन जे जो आउं हिकिड़ो गैर फिल्मी माण्हू आहियां पर फिल्म सां बेपनाह दिलचस्पी रखां थो, इन करे तव्हां मूंखे सॾियो आहे, ऐं थोराइतो आहियां तव्हांजो। ऐं ॻाल्हि तव्हांजी जेका अध में कटींदुसि, पर मां तव्हांखां हिकिड़ो सुवालु मुंहिंजो त तव्हांजी जवानी जो राज़ छा आहे साईं? मूं तव्हांखे 20 साल ॾिठो, पहिरीं 25 साल ॾिठो, त तव्हां माशाल्लाह छा आहे, छा मक़सदु आहे? हाणे इहो राज़ तव्हां खां बि पुछी सघां थो, छो त मूंखे बि तव्हीं घटि में घटि 70 सालनि खां तव्हांखे बि ॾिसां थो जी कहिड़ी यखनी था पियो। नसीर साहब, ॻाल्हि आहे मुंहिंजे जेकॾहिं हिन वक़्तु 64 सालनि जे लॻभॻि आहियां ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे हेल्दी नज़र अचां थो त उनजो अशरफ वाहिद रीज़न इहो आहे त आउं कॾहिं बि कंहिंसां सड़ंदो न आहियां ऐं हमेशह नेक नियत रहण जी कोशिशि कंदो आहियां। मुंहिंजी कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे ऐं न ई आउं बदनीयत रहंदो आहियां। ऐं ॿियो त आउं हर नशे पते खां जेको आहे सो नाबलद आहियां ऐं सुठो सोचींदो आहियां, माण्हुनि जे लाइ हमेशह दुआ रहंदो आहियां। मुमकिन आहे इन करे शायदि न बिल्कुलु इहा जेका तव्हां सां मूं जेको सवाल कयो न सर, इहो नसीर भाई तव्हां सम्झो शायदि जेके आम माना रिवायती सवाल आहिनि, पर इहे रिवायती सवाल माना इहा माना घटि ॻाल्हि हुई, छाकाणि तव्हांजो असांजो रेडियो सां हिकिड़ो पुराणो तालुक़ु रहियो आहे ऐं अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मां हिन प्रोग्राम में तफ़ले मकतब आहियां ऐं मुंहिंजो हीउ पहिरियों प्रोग्राम आहे ऐं जेको आहे मूंखे ख़ुशी थी आहे त मूंसां मुंहिंजो हिकिड़ो सीनियर सां मूंसां गॾु आहे ऐं जेको असां हीअ जेका
कोशिशि करियूं पिया नसीर भाई त असीं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए सघूं जेका नसुल आहे माना असांजे नौजवान खे इहा ख़बर ई कान्हे त सिंधी फिल्म बि का हैसियत रखंदी हुई, तारीख़ हुई, या उन में केॾी बहितरीनु एक्टिंग हुई, नगमा ॾिसो, माना हर का माना कंहिंखां घटि कान हुई। हॉलीवुड या बॉलीवुड खां असांजी फिल्मूं घटि कोन हुयूं, पर वक़्त जी तक़ाज़ा जे हिसाब सां इहे शयूं न थियूं। हाणे तव्हां ॿुधायो त पाण सभिनी खे ख़बर आहे त पहिरीं जेका फिल्म ठही सा ठही एकता, ठीकु आहे न। अच्छा, असां जेको ॿुधो आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां त हिन खां अॻु में जेको आहे सो हिंदुस्तान में विरागे खां अॻु हिकिड़ो ई मुल्क हो त उते जेके से उन्हनि फिल्मुनि में आवाज़ न हूंदा हुआ, गुंगियूं फिल्मूं हूंदियूं हुयूं। ऐं वरी कंहिं माण्हू मूंखे नसीर साहिबु इहो ॿुधायो त माण्हू ॿाहिरि वेंदा हुआ, पोइ उतां सिरूं या संदरियूं जेके हूंदियूं खणी पोइ वेंदा हुआ, उहे गुंगी फिल्मूं हूंदियूं। ऐं उन्हनि गुंगियुनि फिल्मुनि में बि 1929 में हिकिड़ी सिंधी फिल्म ठही, उनजो नालो मूंखे ज़हन में कोन पियो अचे, त मुंहिंजो हाणे इन बारे में तव्हां सां पुछां त छा इहा फिल्म हुई या छा? बुनियादी तरह सां दुनिया में जॾहिं फिल्म जे आर्ट फ़रोग़ पातो त पोइ नंढो खंड या बरे सग़ीर जेके हाणे असीं इंडो पाक जे नाले सां सॾियूं था, जी सर, थोरो जेकॾहिं मुड़ी ॾिसंदासीं त ख़ामोश फिल्मुनि वारो तव्हां हवालो ॾिनो, जहान आरा, आलम आरा, इन्हनि नालनि सां जेके फिल्मूं ठहियूं। पर पहिरियों माण्हू जेको आहे उहो दादा भाई फाल्के आहे जंहिं फिल्म खे फ़रोग़ ॾिनो। उन पहिरियों दफ़ो ईअं हलंदड़ घुमंदड़ फिरंदड़ फिल्मुनि जो जेको कैमरा जे थ्रू अर्धशेर पोइ हिकिड़ो ॿियो डायरेक्टर आयो, ही ॿ बेसिक माण्हू आहिनि जिन सिनेमा खे फ़रोग़ ॾिनो। हाणे उन्हनि खां पहिरीं उहे छा कंदा हुआ, उन खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त पारसी थिएटर हुयो, ऐं जंहिंमें अंग्रेज़ ज़माने जा ऐं पारसी गुजराती ड्रामा थिएटर ते ॾेखारिया वेंदा हुआ। पर जीअं ई कैमरा जो अचणु थियो आहे ऐं उन खां पोइ कैमरा में जॾहिं मूविंग टेक्निक्स जो जेको रवाजु पातो वियो आहे त पोइ दादा भाई फाल्के जेके तव्हांखे ख़बर आहे त अवॉर्ड बि उनजे नाले सां मनसूब आहे। इब्तिदा में त उर्दू फिल्मूं आहिनि, पर तव्हांखे हैरत थींदी त छाकाणि त सिंध हिकिड़ो शाहूकार इलाइक़ो आहे त ॾिसो 1929, 30, 34, 35 ही फिल्मूं ठहनि पियूं। कुझु ख़ामोश आहिनि, कुझु बोलती फिल्में जंहिंखे चवंदा आहिनि। एकता जो जेको आहे उहो कमु असांजे रईस करीम बख़्श निज़ामाणी साहिबु, उहो छाकाणि त हिकिड़े सखर ऐं हिकिड़े ख़ुशहाल घराणे जो फ़र्द हुयो। ॿियो त आर्ट लवर हुयो, हुनखे फिल्म आर्ट सां हुनखे दिलचस्पी हुई। हू बॉम्बे वियो आहे ऐं तव्हांखे शायदि हैरत बि थींदी त रईस करीम बख़्श निज़ामाणी रुॻो फिल्म एकता में ई कोन कमु कयो आहे, पर उन खां अॻु में हुन मुख़्तलिफ़ नंढियुनि नंढियुनि फिल्मुनि में नंढा नंढा रोल कया आहिनि। उर्दू फिल्मूं हुयूं। जी हा, पर बिलाख़िर हुन पोइ एकता जे नाले सां, हाणे एकता जो जेको तव्हां मक़सदु सम्झो था त हीउ जेको हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ही छाकाणि त हिकिड़ो मल्टी डायमेंशनल कॉमन जो मुल्क रहियो आहे इंडो पाक, त लिहाज़ा एकता जो जेको मौज़ू आहे उहो इहो ई मोहबत जो फ़रोग़ आहे हिंदू मुस्लिम। ऐं उनखे लिखण वारा, उनजी म्यूज़िक ठाहिण वारा, ही सभु स्टार्ट आहे उन्हनि माण्हुनि जी जिन खे का बि ख़बर कान्हे हू किथां टेक्निकली एॾा तालीम याफ़्ता थी कोन आया आहिनि, जेके हाणे ज़माने में तव्हां ॾिसंदो त फिल्म डायरेक्टर्स जेके आहिनि मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूशन्स में पढ़नि पिया, एक्टर्स बि जेके आहिनि से मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूशन्स मां पंहिंजी ट्रेनिंग्स वठनि पिया। पर उन वक़्तु हिकिड़ो रा हैंडेड ऐं मुख़्तसर जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त एकता फिल्म जे जेके मिसाल गुलशन सूफ़ी साहब आहे जेको हुनजी मौसीक़ी पियो ठाहे, कोशिलिया बेगम मिसाल हिकिड़ी डांसर ख़ातून आहे जेके हुन में फिल्म में हीरोइन कयो वियो आहे। रईस करीम बख़्श निज़ामाणीअ उन में हीरो जो रोल कयो आहे। ऐं उन ज़माने में छाकाणि त सिंधी में प्लेबैक सिंगर्स बि त कोन हुया, इन करे गुलशन सूफ़ी साहब पाण ऐं कोशिलिया बेगम पोइ जहिड़ा बि सुर में हूंदा हुआ या सुर खां लथल हूंदा हुआ, पर गुज़ारो हो, लिहाज़ा उन फिल्म जा गाना ऐं म्यूज़िक असांजे इन्हनि दोस्तनि ॾिना। एकता बुनियादी तरह सां कलाक सवा जी हिकिड़ी मुख़्तसिफ़ डॉक्यूमेंट्री स्टाइल जी हिकिड़ी फिल्म हुई, जंहिंजा कुझु सीन बेशक मूं साईं जे जेको रईस करीम बख़्श निज़ामाणी जो जेको माय नेस्ट आहे हुनजे भरिसां जेका हूंदी हुई, ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां 1980 में रईस करीम बख़्श निज़ामाणी साहब बाबा सकाफ़त खे मुतहरिक ॾिठो, साईं जी एम सईद जूं जेके सालगिरहूं आहिनि उते उहो डफली वॼाईंदे असांखे ॾिठो ऐं ख़बर पई त ही जेको फिल्म जो हीरो रही चुको आहे। उन वक़्तु काफ़ी बल्की हुयो ऐं तमामु शीशा थुल्हा शीशनि वारी हुनजी अखियुनि ते ऐनक हूंदी हुई, पर बेहदि ख़ुशी थी पोइ असांखे हुनजी वेझड़ाइप नसीब थी साईं निसार हुसैनी इसरार शाम जे तवसुस सां। ऐं जेकॾहिं मां हाणे ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी आहे नसीर भाई, हिकिड़ो वठूं था ब्रेक, उन खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। नाज़रीन अचो हिकु मुख़्तसिर साही
जी नसीर पाण ॻाल्हि पियो कई रईस करीम बख़्श निज़ामानी जी जी, ऐं बिल्कुलु। तव्हां जेको तव्हां साईं सां मिलिया हो हा। त हिकिड़ी वॾी उमिरि चश्मो हाणे माना उहो माण्हू जेको आहे नसीर साहिबु माना कंहिं वक़्त में हा, हीरो बिल्कुलु। ख़ूबसूरत हा। माना हीअ जेका ज़िंदगी आहे बेवफ़ा आहे न। ॾिसो हिन समाज में कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॾाढा बाज़ौक़ आहिनि, जिन जो आर्ट लवर जी हैसियत में हिकिड़ो ख़ासि किरदारु रहियो आहे सिंधी समाज में, ऐं इंतिहाई बाशऊर इंसानु हुयो रईस करीम बख़्श निज़ामानी, जेतिरी क़दुरु आउं हुन सां मिलियुसि। हीअ चांहि जो कोप आहे, आउं जेकॾहिं इन कोप खे गिलास में तब्दील कयां ऐं उन गिलास में जेकॾहिं का अंगूर जी रस एॾी प्यारी मिलियल हुजे त आउं फ़ख़ुरु थो कयां त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं इहो गिलास जंहिंमें हिकिड़ी ख़ुशबू ऐं हिकिड़ी महक आहे उहो मूं पंहिंजी ज़िंदगीअ में मूंखे उन सिंधी फिल्म जे पहिरें हीरो रईस करीम बख़्श निज़ामानी जे हथां नसीबु थियो आहे। जीअं मूं पंहिंजी ज़िंदगीअ जी पहिरीं कॉम्पेयरिंग शेख हया साहिब जो किताबु आहे हल्का मेरे ज़ंजीर का, त आउं पंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु सम्झंदो आहियां त ही गिलास में जेकॾहिं उहो मिठो गुलाबी शरबत जेकॾहिं मूं वरितो आहे त रईस करीम बख़्श जे हथां वरितो आहे। इहो माना एज़ाज़ आहे। ऐं इन एकता खां पोइ जेका बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा त इन्हनि फिल्मुनि जा लिखंदड़ जेके हुया उहो मुआशिरो जेको हूंदो अशरफ, असीं हिन वक़्तु सिंधी प्योर ऐं निज सलीस ऐं साफ़ सिंधी जगह ॻाल्हायूं था, पर अॼु खां जेके असीं 1940 जो तसवुरु कयूं था त असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा फारसी नाइज़्ड हूंदी हुई। इन करे रईस करीम बख़्श जेको शानदार किताबु लिखियो आहे कई किताब, उन में उन पाण लिखियो आहे त आगा अब्दुल नबी अलीग या अज़हर गिलानी साहब जेके उन ज़माने जा बहितरीन राइटर आहिनि, उन्हनि इन फिल्म जो स्क्रीन प्ले ऐं उन डायलॉग लिखिया आहिनि। त हुन लिखियो आहे त उहे एॾा त फारसी नाइज़्ड डायलॉग हूंदा ऐं डिघा डिघा हूंदा हुआ जो कोशिलिया बेगम जेका हूंदी हुई उहा उनखे पढ़ी कान सघंदी हुई, पोइ उन्हनि खे नंढो करे आसान करे पेश कयो वेंदो। हाणे इन ॻाल्हि करण जो मक़सदु आउं फौरन जंप थो खां 1947 खां पोइ वारी जेका सिंधी फिल्म जो उरूज आहे। हा, उन खां पोइ उरूज थियो। जी माना इहो नसीर 1929 में जेका ख़ामोश फिल्म जंहिंजो पाण ज़िक्र कयो सिंधी ठही, वरी तक़रीबन 11 सालनि जो गैप थो अचे ऐं 1940 में वरी पहिरीं जेका सिंधी फिल्म बाक़ाइदा जंहिंखे चई सघूं था ॻाल्हाइण वारी उहा आहे एकता। जी हा, उन खां वरी पोइ माना गैप आहे वरी 12 साल। सही था चओ। हा, तव्हां ॿुधायो। उहो गैप जेको आहे छाकाणि त तव्हां सम्झो पिया असीं 7 तारीख़ जा शागिर्द आहियूं त 1947 जंहिं क्राइसिस मां ज़ाहिर त ही क़ौम लंघी, उन खां पोइ जेका लॾ पलाण थी आहे ऐं सिंधी माण्हुनि जो कसरत सां हितां माइग्रेट थी ॿिए मुल्क में हलियो वञणु आहे, ऐं उन खां पोइ वरी ॿियनि जो क़ौमुनि जो असांजे सिंध में अचणु आहे, ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि जो जेके ख़ासि तरह सां शहरनि में जेके असीं अर्बनाइज़्ड एरिया चऊं था, जिते तफ़रीह जा मौक़ा आहिनि, जिते स्टूडियोज़ आहिनि, उन्हनि सभिनी ते अशरफ उन्हनि असांजे जेके ॿाहिरियां माण्हू आया दिल्ली मां बॉम्बे मां, उन्हनि अची हिते पंहिंजो एस्टेब्लिश कई। इन करे उर्दू फिल्म त ॾिसो तेरी यादि आहे 1948 में पहिरीं सिंधी फिल्म उर्दू फिल्म पोइ वरी ठहणु शुरू थी वई, ऐं सिंधी फिल्म 1947 खां 57 ताईं इहो ॾिसो त वॾो गैप आहे। 52 में पोइ अबान अचे थी, वॾो गैप आहे। 7 साल पूरो इहो माना वॾो गैप रहियो आहे। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई नसीर त माना त जेके माण्हू जेके ठेठ असांजा जेके माण्हू टेक्निकल तौर ते जीअं जेके हलिया विया उहे इन्हनि शयुनि जा माहिर हुआ, उहे जॾहिं हलिया विया त हिकिड़ो गैप अची वियो जंहिंजे करे शायदि असांजा उन में वरी हिकिड़ी ॿी हस्ती जेका साम्हूं आई आहे जंहिंखे असीं हुसैन शाह फाज़लानी साहिब जे नाले सां यादि कयूं था। उहो बि पंहिंजे मिज़ाज में पंहिंजी तबियत में हिकिड़ो रंगीन तबियत, रंगीन मिज़ाज। ऐं उन ते अचण वारो त हाणे तव्हां पुछंदुसि त उन जे बारे में सिर्फ़ु असां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। अशरफ आऊं पंहिंजे पूरे वसूक सां चवां थो त मूं जेका मुंहिंजी एज आहे, छाकाणि त गाॾी खातो स्टेशन रोड इहे सभई उहे एरियाज़ आहिनि गोल बिल्डिंग ताईं, जंहिंमें इहे जेके सभु रेडियो जा टीवीअ जा फ़नकार अदीब शाइर होमस्टेड हाल में 1955 में रेडियो पाकिस्तान क़ाइमु थी वियो, जंहिंमें हिक खां हिकु फ़नकार मुस्तफ़ा कुरैशी, एम.बी. अंसारी, अब्दुल कबड़ो, मुश्ताक मुग़ल ऐं वरी मौसीक़ारनि जी खेप उस्ताद मोहम्मद जुमन, मोहम्मद इब्राहिम ही ईंदा रहिया। पर असीं छाकाणि त हिन वक़्तु असांजो मौज़ू फिल्म आहे त 1953, 54, 55 धारे रईस करीम बख़्श निज़ामानी खे रिप्लेस कयो, माना उन जे नक्शे क़दमनि ते हलंदे हिकिड़ो रंगीन मिज़ाज उन खां फाज़लानी निकितो।
अच्छा निज़ामानी साहिब खां पोइ पोइ माना फाज़लाणी साहिब मैदान ते आयो। साॻियो ज़ौक़ आहे, हुस्न नज़र आहे, गानो ॿुधण जो शौक़ु आहे, मौसीक़ी ॿुधण जो शौक़ु आहे, कुझु ज़िंदगी जो लुत्फ़ वठण जो शौक़ु आहे। इहे सभई ज़ौक़ पैसे सां थींदा आहिनि। ऐं ओडेरोलाल स्टेशन जो असांजो जेको हुसैन शाह फाज़लाणी साहिबु आहे, उहो सभु ज़ौक़ खणी आयो। उन मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो फाज़लाणी हाउस, जेको गाॾी खाते में मंज़ूर चैम्बर्स जे भरिसां, उते अल मशरिक लाइब्रेरी अॼु बि आहे, उनजे साम्हूं हो फाज़लाणी हाउस हो, उनजे मथां ई लिखियल हूंदो फाज़लाणी हाउस। पहिरीं सिंधी फिल्म उमर मारवी उते ई ठहणु शुरू थी। ऐं उन फाज़लाणी हाउस में जेको तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे, हाणे त मिसमार थी वियो। उन में अंदरि सिनेमा हाउस हो, मथे जीअं प्रोजेक्टर जी कमरो ऐं सीटिंग अरेंजमेंट मथे हिसे में, जिते हुसैन शाह फाज़लाणी पंहिंजे पसंदि जूं फिल्मूं ॾिसंदो हो ऐं जेके शूट कंदो हो उहो उनखे प्रोजेक्टर ते हलाए उन में इत्मिनान कंदो हो। माना ॾिसो उन वक़्त में शौक़ु जेको इहा शइ आहे न, जी हा, उन में आऊं माना पूरे एतमाद सां थो चवां त मुंहिंजी, छाकाणि त रेडियो ते 1984 खां वठी जेका प्रोडक्शन में एज़ अ प्रोड्यूसर ॼाऊं थियुसि, त मुंहिंजी उते ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़, ग़ुलाम नबी साहिब सां वाक़फ़ियत थी, ग़ुलाम अलीअ सां वाक़फ़ियत थी, जेको असांजे सिंधी फिल्मुनि जो ज़बरदस्त मौसीक़ार आहिनि। उन्हनि जा जॾहिं मूं इंटरव्यू कयो त हाणे मूंखे कुझु ॻाल्हियूं बराह रास्त ख़बर आहे, कुझु उन्हनि जे वाता मूंखे मालूम आहे। त ग़ुलाम अलीअ ॿुधायो त असां हिकिड़े ॾींहुं सुल्तान होटल जेका गाॾी खाते में विया, हुते इश्तिहार लॻो पियो हो हुसैन शाह फाज़लाणी तरफ़ां, त साम्हूं फाज़लाणी हाउस आहे, नवां अदाकार, शाइर, मौसीक़ार जेकॾहिं फिल्म में दिलचस्पी रखनि था त उहे अचनि। त चई ग़ुलाम अलीअ चयो त आऊं त ग़ुलाम नबीअ खे वठी ऐं अब्दुल लतीफ़ खे वठी उन फिल्म में कमु करण जे लाइ वियो हुउसि। पर ख़बर पई त असांजे, छाकाणि त जेको माड़ीचा घराणो आहे, हूअं बि सिंध में मौसीक़ीअ में माड़ीचा घराणे जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, फिल्म जे हवाले सां तमामु घणियूं आहिनि। जेके बि बुनियादी 4-5 मौसीक़ार आहिनि, उहे माड़ीचा घराणे जा आहिनि, जेके हेठाले ऐं पंहिंजे वाढनि जे पिड़ जा आहिनि। त मूं ॻाल्हि पई कई त हू जॾहिं विया हा रईस हुसैन शाह फाज़लाणी सां मिलण जे लाइ, त हुनजो ख़बर पई त तव्हां त बुनियादी तरह सां मीरासी आहियो, तव्हांजो त म्यूज़िक सां कमु आहे, त कुझु म्यूज़िक अचे थी। हुनजे ज़हन में आयो त ॾिसां हिननि में कुझु अचे थो म्यूज़िक जो। इहो कंहिं चयो साईं? हुसैन शाह फाज़लाणी ऐं हुनजे हा ग़ुलाम अलीअ खे चयो ऐं अब्दुल लतीफ़ खे चयो, जेके ॿई विया हा उन फिल्म में कमु करण जे लाइ। ऐं ॻाल्हि पियो कयां सुल्तान होटल ऐं गाॾी खातो जंहिंजी एग्ज़ैक्टली, ऐं नक जी सिध में फाज़लाणी हाउस। हाणे जॾहिं उते विया त रशीद अहमद लाशारी ही पेपर वर्क छाजो पियो थिए, फिल्म उमर मारवी जो थिए पियो। उमर मारवी केरु पियो लिखे, छाकाणि त सिंध जो उन वक़्त जो ज़बरदस्त लेक्चरर, प्रोफेसर, सिंधी ॿोली जो माहिर, शाइरी जी टेक्निक ॼाणंदड़, नसर लिखण ते बादशाह, उनखे हुन हायर कयो स्क्रिप्ट लिखण जे लाइ, डायलॉग लिखण जे लाइ, स्क्रीन प्ले लिखण जे लाइ, फाज़लाणी साहिबु हुनजे भरिसां वेठो आहे। ही विया आहिनि अदाकारी जी ऑडिशन ॾियण जे लाइ, हुनखे ख़बर पई अथई त म्यूज़िक जा घराणे सां तालुक़ु रखनि था, त हुननि चयो तव्हांखे छो न असां म्यूज़िक जे हवाले सां ट्राए करियूं। त उन वक़्तु चवनि था त रशीद अहमद लाशारी साहिबु, ऐं उन ते अञा अॻिते हली वधीक ॻाल्हाईंदा। पर हाणे इन ॻाल्हि खे पाण हिते रखूं था, साही जो वक़्तु थोरो आहे, टाइम थोरो साही, उन खां पोइ वरी ॻाल्हायूं था। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार सां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सां हाज़िर रहियूं। ॻाल्हि ॿोल नसीर सां हली रही आहे त हुसैन शाह फाज़लाणी वटि हे असांजा मौसीक़ार आया फिल्म लाइ कमु कंदड़। हाणे उतां ॻाल्हि पई चए, ॻाल्हि इहा आहे त रशीद अहमद लाशारी जहिड़ो जॾहिं माण्हू वेठो हो, हिनखे ख़बर पई त हीउ म्यूज़िक त नेचुरल हो, त इन्हनि जी म्यूज़िक में बि ट्राए वरिती वञे। उन लाइ फिल्म जो गानो जेको लिखियलु हुयो, रशीद अहमद लाशारी साहिबु लिखियो पहिरियों गानो जेको, उहो हुन अब्दुल लतीफ़ खे ॾिनो, ग़ुलाम अलीअ खे ॾिनो, त हिन जी ट्यून ठाहियो। ऐं चंद ई लम्हनि में ग़ुलाम अलीअ ॿुधायो त असां जेका ट्यून ठाही ऐं हुननि वाइड़ा थी वियो हुसैन शाह फाज़लाणी साहिबु, रशीद लाशारी, ऐं हुननि ओॾी महिल जो साइन कयो। उन गाने जा अशरफ 2 मक़सद आहिनि, आउं तव्हांखे ॿुधायां थो। मुंहिंजा मारू किथे, मलीर किथे, आंदो आहे छिके, तक़दीर किथे, मुंहिंजा मारू किथे। इहो पहिरियों गानो आहे जंहिंजी तर्ज़ हुननि ओॾी जो ओॾी महिल ठाही आहे। हाणे
इन्हनि ॿिनि गाननि जे जेके मारवी पई ॻाए फिल्म में, जेका निगर सुल्ताना उहो रोल कयो आहे, हुसैन शाह फाज़लाणी उमिरि आहे, हिननि सिंधी समाज में पहिरीं फिल्म पंहिंजी लोक कहाणी, रुमानवी कहाणी, हुबुल वतनीअ ते मबनी कहाणी, सिंधी माण्हू हलिया विया आहिनि हिंदुस्तान, उन्हनि जी साइकी त फिल्म उते बि रिलीज़ थियणी आहे। कफ़स जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन वेंदो, इहो गानो ॾिसो बामफ़हूम आहे त हीअ फिल्म जॾहिं उते रिलीज़ थींदी त हीअ हुननि जे दिलि ते असरु कंदो इहो गानो। कफ़स जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन वेंदो, इहो इन फिल्म जेका कामयाब बिज़नेस कई, जंहिंखां पोइ इन समूरी टीम गॾिजी रशीद अहमद लाशारी साहब, हुसैन शाह फाज़लाणी, अब्दुल लतीफ़, ऐं पोइ वरी गुलाम नबी उन सां शामिलु थियो। इन्हनि पोइ जेका ॿी फिल्म परदेसी कई, एतिरे में वरी कराचीअ जे हारून फैमिली जो जेको असांजो सईद हारून साहब आहे, उन ससी पुनू फिल्म शुरू कई। उन सां गॾोगॾु वरी गुल मोहम्मद होद साहब जो नालो ऐं तमामु एतिराम सां वठंदुसि, अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾे। हू नियर टू 90 ऐं 100 सालनि जे विच में कराची में रहे थो। उहो असांजी सिंधी रेडियो पाकिस्तान जो पहिरियों न्यूज़ कास्टर आहे, जंहिं उमर मारवीअ में मारवीअ जे पीउ जो रोल कयो हो। उहो साॻिए वक़्त ते राइटर बि हो। उन वरी पराई ज़मीन लिखी, हुन लिखियो त हीउ जेको जागीरदार सिस्टम सिंध में उभरे पियो, इन खे बि मौज़ू बनाइजे। हुननि रोमेंटिक मौज़ूअनि ते फिल्म ठाहियूं। अच्छा, उन में एकता जेका हुई सही, त एकता जेका पाण वरी उतां हली आयासीं, वरी पोइ उते अचूं था। हाणे एकता जेका फिल्म हुई नसीर, उहा उन टाइम में असां इहो तव्हां ॿुधो हूंदो त सिंध में ऐं बम्बई में या हर जाइ ते हिकिड़ो फसाद शुरू थी वियो। सिंधी मुस्लिम फसाद माना शुरू थी वियो। ऐं चवनि था त उन टाइम में कराची जो जेको मेयर हूंदो जमशेद नसरवान जी, जमशेद नसरवान जी, उन एकता में उनजी तकरीर बि शामिल आहे। इन बि तव्हां थोरो ॿुधायो त इहो वाकई इन माना मौज़ू ते ठाही वई या अञा फिल्म जो मक़सदु ॿियो हो? न, आउं इहो सम्झां थो त इन फिल्म जो पूरे एतमाम सां जेको इफ़्तिताह थियो आहे, जंहिंमें उन वक़्त जूं तमामु अहम सियासी हस्तियूं उन में शरीक रहियूं आहिनि, जीअं तव्हां मेयर जो हवालो ॾिनो। ऐं उन फिल्म खे जी दरअसल आउं जेकॾहिं थोरनि लफ़्ज़नि में ईअं चवां त उहा फिल्म हिकिड़ो त सनेमा न मिलण जे करे ऐं ॿियो जेके फसादात खड़ा थिया, उन्हनि में उहा फिल्म जेका आहे न, उहा कुझु अननोटिस जेका आहे हली वई ऐं आख़िर में उनजे जेके रोल्स हुया या जेको उनजी फिल्म हुई, प्रिंट हो जेको उनजो, उनजी बि ख़बर न पई। ऐं रईस करीम बख़्श निज़ामाणी बि हिकिड़े वॾे अरसे ताईं ख़ामोशी ज़िंदगी गुज़ारी। ऐं जॾहिं हू वरी आयो त हुन वटि कुझु सीन्स इन जा हुआ जेके असां, जीअं मूं चयो त उहो प्रोजेक्टर ते ॾिठा। त बहरहाल हाणे उहा हिकिड़ो नग़मो आहे, उहो बि तमामु मुख़्तसर आहे, उहो तव्हां ॿुधो हूंदो। इहे एकता फिल्म जो ऐं ॾाढी कोशिशि कई आहे असां बि, पर उन एकता फिल्म जा ॿिया के गाना न मिलिया आहिनि। उहो हिकिड़ो नग़मो आहे, नसीर छो न ॿुधी वठूं? उन फिल्म जे नग़मे जे मुतालिक़ आउं ग़ुलाम रसूल नवाब शाही जेको तूं यादि करी या न करी यादि करियां तुंहिंजे ॻायो, जेको उते इंडियन जे बि केतिरनि ई उर्दू फिल्मुनि में हू कोरस में शामिल हो। लता मंगेशकर सां हुनखे ॻाइण जो एज़ाज़ आहे। त उन बि मूंखे ॿुधायो त इहो जेको हिकिड़ो क़बर जो को सीन आहे, जंहिं ते इहो कोशिलिया बेगम जो जेको ॻायल आहे, अच्छा उन ते माना कोशिलिया बेगम हीरोइन ते आहे, उहा हिकिड़ी क़बर ते वेठी आहे। हाणे इहो ॿुधल सॼी ॻाल्हि आहे त उन क़बर ते वेठी आहे, ऐं छाकाणि त उहा हुनजी या त हुनजी वालदा जी या हुनजी कंहिं जी क़बर आहे। त इहो नग़मो जेको थोरो हाणे असांखे मिले थो, इन जो पस मंज़र इहो आहे त इन फिल्म जी हीरोइन उन क़बर ते वेठी आहे ऐं ॻाए पई। अच्छा, पोइ ॿुधूं। गुम थी वियासीं। नसीर ॾिसो, माना ही केॾा साफ़ सुथरा नग़मा, केॾी साफ़ सुथरी मौसीक़ी, माना जीअं हिकिड़ो बिल्कुलु ठेठ हिकिड़ो सुफ़ियाणो रंग हुजे। माना अॼुकल्ह जा जेके नग़मा पाण ॿुधूं था उन में ॾिसो था त को न लिबास जी का ममानियत आहे न का शइ जी, पर ही उहे शयूं आहिनि जेके पुराणियूं शयूं आहिनि, ऐं केॾो लुत्फ़ ॾींदड़ शयूं आहिनि। पंहिंजो माना केॾा ख़ुशकिस्मत आहियूं असां त इहे शयूं असांजे समाज पैदा कयूं, सिंधी समाज पैदा कयूं। ॾिसो, असां जॾहिं उमर मारवी फिल्म ॾिठी आहे त असांखे पूरो थर जो सीनारियो ॾेखारियो वियो आहे। मारवीअ जे खूह ऐं भालवा ताईं उमरकोट जो क़िलो ॾेखारियो वियो आहे। त ॾिसो, असांजी फिल्म
असांखे सिंध खे सिंधी माण्हुनि खे सिंध जा आर्काइव्स आसार क़दीमा रोड रस्ता वरी ॾिसो त कलंदर लाल शहबाज़ जो रोज़ो जिन सां असांजी अक़ीदत आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ तव्हां शहरु फेरोज़ फिल्म ॾिसो त उन में पहिरियों दफ़ो रशीद अहमद लाशारी साहब धमालूं लिखणु शुरू कयूं छाकाणि त फिल्म हिकिड़ो कमर्शियल मीडियम आहे उन में तव्हांखे हर क़िस्म जे माण्हू खे हाणे ॾिसंदो त तव्हां परदेसी फिल्म में तव्हांखे न फ़क़ति असांखे दरिया आहे सिंध जाम शोरो अल मंज़र जेके पुराणा मंज़र आहिनि ऐं लाली उनजी हीरोइन आहे ऐं असांजो हुसैन शाह फाज़लाणी उनजो हीरो आहे त ईअं असां ॾिसंदासीं त शाह लतीफ़ जे बारे में कलंदर लाल शहबाज़ जे बारे में जेके गाना आहिनि नग़मा आहिनि ऐं सिंध जी सक़ाफ़त जी जेका तारीख़ आहे ऐं सिंध जा मंज़र आहिनि त अबाणा फिल्म खे ॾिसो तव्हांखे सॼो सखर नज़र ईंदो साद बेलो नज़र ईंदो सखर बैराज नज़र ईंदो शिकारपुर जा वरी चवनि था त उन में जेके उन टाइम में जेके छोला मशहूर हुआ जी हा उन ते कई वई आहे उन ते त राम पंजवाणी एॾो ख़ूबसूरत नग़मो जेको आहे लिखियो आहे उहो त राम पंजवाणी जी फिल्म में लिखियल आहे माशाअल्लाह उनजो ऐं असांजो ॿियो जेको ज़िया आहे परसराम ज़िया उनजा गाना लिखियल आहिनि उन फिल्म में अच्छा उन में नसीर त ही जेका एकता फिल्म थी चवंदा इन जी जेका नुमाइश थी हुई जॾहिं इफ़्तिताह थियो त उन वक़्त जे सिंध जे वज़ीर आला ख़ान साहब अलाह बख्श सुमूरो पाण महिमान हो ऐं उन खां पोइ काफ़ी वॾा वॾा माण्हू जेके हुआ तमामु वॾा राइटर अदीब जिन जो वॾो हिकिड़ो मक़ाम हो उन माना इन फिल्म में कंट्रीब्यूट कयो ऐं तमामु बेहद उन शइ खे माना पज़ीराई मिली इहो तव्हां दुरुस्त था चओ त उन वक़्त में एॾा मुल्क जा सरबराह एॾो बाज़ौक़ हूंदा हुआ ऐं उन्हनि वटि एतिरो दिलचस्पी हुई तव्हां ॾिसंदो त केतिरियूं फिल्मूं आहिनि जेके शहनशाह ईरान ॾिठियूं आहिनि ऐं जवाहरलाल नेहरूअ ॾिठियूं आहिनि त ईअं ई जेका सिंधी फिल्म हुई इन में तव्हां जेको सूमरे साहिब जो जेको हवालो ॾिनो ऐं ख़ुदि जेका चिराग जलता रहा जेका कराचीअ में पहिरीं उर्दू फिल्म ठही आहे जंहिंमें मोहम्मद अली दीबा ऐं ज़ेबा ऐं गुल मोहम्मद होद साहब इंट्रोड्यूस थिया आहिनि उन जे इफ़्तिताह में त तव्हांखे फातिमा जिन्ना साहिबा उन नज़र अचे थी त उहा फिल्म में ईअं हिकिड़ो फिल्म जो हिकिड़ो सुठो जेस्चर बि आहे त मुल्क जा सरबराह बि जॾहिं उनजी पब्लिसिटी थिए थी त मुल्क जो सरबराह ॾिसे पियो उन फिल्म खे उनखे पसंदि पियो करे त अवाम बि चाहींदो त उन फिल्म खे ॾिसे त पब्लिसिटी ऐं या इश्तिहार जे पॉइंट ऑफ व्यू खां बि इहो हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ी प्लस पॉइंट हुई जेका उन वक़्त जा डायरेक्टर प्रोड्यूसर कंदा हुआ नसीर भाई सच पुछो त मूंखे त ख़बर ई कान पई ऐं मूंखे इलाही ॻाल्हाइणो हो इच्छा ते पर तव्हां सां ॻाल्हि ॿोल में एॾो मज़ो अची वियो ऐं सच पुछो त वक़्तु पूरो थी वियो आहे ऐं दोस्त जेके आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजो असांखे ॿुधाइनि त हीउ प्रोग्राम पहिरियों प्रोग्राम हो असांजो हुनखे कीअं लॻो ऐं नसीर भाई ऐं वरी बि तव्हांजो थोराए थो आहियां जो तव्हां पंहिंजा कुर्ब जा क़दम खणी असां वटि आया छाकाणि त तव्हां लाइ चयो वेंदो आहे त तव्हां जेॾांहुं वेंदा आहियो माना उन प्रोग्राम में उहा माना कुंजी आहे या दरवाज़ो आहे कामयाबी जो असीं बि कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह ताला वक़्तु ब वक़्तु तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं तव्हां हिते आयो तव्हांजी वॾी महिरबानी सिंधी फिल्म फनकार में नसीर तव्हां असां वटि आया तव्हांजी वॾी महिरबानी इंशाअल्लाह ताला वरी बि तव्हांखे असीं तकलीफ़ ॾींदासीं ताकी हीउ असांजो प्रोग्राम बहितर खां बहितर थिए अशरफ तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां हिन एकता जो मुज़ाहिरो कयो महिरबानी जी साईं हीउ हो असांजो अॼु जो प्रोग्राम यकीनन कोशिशि असांजी इहा रही त तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो तव्हां पंहिंजी असांखे राय खां ज़रूरु आगाह कंदा इन साण प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो इंशाअल्लाह ताला अॻे हफ़्ते हिकिड़ी नई फिल्म सां गॾु हूंदासीं कोशिशि कंदासीं त को नओं असां पंहिंजो साथी आणींदासूं को महिमान आणींदासूं जंहिंखां बि असां फिल्मुनि जे बारे में तव्हांखे ॼाण ॿुधाईंदासूं इन साण प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त साथ सलामत